नाज़रीन, सिंध के बैराजन में पानी की खोट बरक़रार है। मजमूई तौर पर खोट 62% रिकॉर्ड कई वही है। उन हवाले से वीडियो लिंक मौजूद है। जामशेरे में अली मुराद चांडियो। जी अली मुराद जी बिल्कुल, सिंध में पानी जो बहरान जो है बरक़रार है। सिंध के टिनी बैराजन में इन वक्त जो पानी की खोट 62% रिकॉर्ड कई वही है। आपाशी अमलदारन मूजिब जो कोटड़ी बैराज में पानी जो मथा वहकिरो है वो 5145 क्यूसिक है। जैसे डाउन स्ट्रीम में पानी जो वहकिरो जो गुज़िरियल 3 ॾींहनि का 100 क्यूसिक ते बरक़रार है। उनके अलावा कराची वासियुनि लाइ जो केबी फीडर में पानी छोड़ थी रहा है वो भी 1320 क्यूसिक रिकॉर्ड किया हुआ है। मैं यो बुधाईंदो हलां त कोटड़ी बैराज के डाउन स्ट्रीम में मुसलसल पानी की लाथ सबब जेके तफरी माग अलमंदर जो रौनकूं आहिनि उहे उजड़ी वियूं आहिनि। उनखां अलावा हिते जेके पोरियत आहिनि ॿेड़ियूं हलाईंदा आहिनि, ॿेड़ियूं हलाए गुज़र सफ़र कंदा आहिनि, या मुहाणा जेके आहिनि मच्छू मारे गुज़र सफ़र कंदा आहिनि उहे बि बेरोज़गार थी विया आहिनि। उनखां अलावा हितां जो जेको चौपायो महल आहे उहो बि पाणी लाइ परेशान आहे। उनखां अलावा जेके हैदराबाद जा वाह आहिनि, फुलेली वाह आहे, अकरम आहे, पिंजारी वाह आहे, उन में भी जो पानी की मुसलसल लाथ अची रही है। जंहिं करे हैदराबाद, कोटड़ी ऐं जामशोर वासी जेके पीअण जे पाणी लाइ परेशान थी रहिया आहिनि। उनखां अलावा हिते जेको टैंकर माफ़िया आहे उहा बि सरगर्म नज़र अची रही है। उन्हनि हथरादू अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि। इलाइक़नि में जेके हंधनि ते केबी फीडर ते पाणी चोरी जो सिलसिलो जारी है, जितां टैंकर माफ़िया के पानी विकिरो थी रहियो आहे ऐं उहे शहरनि जी मजबूरी जो फ़ाइदो वठंदे महांगे अघ ते टैंकर विकिरो करे रहिया आहिनि। जी